वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बंबरो। जीअं त असां अव्हांखे अॻु में इतलाह करे चुका हुआसीं त सिंध में 12 तारीख़ खां हिकु बरसाति जो ओलह जो सिस्टम अची रहियो आहे। उहो सिस्टम हिन वक़्तु दाख़िल थी रहियो आहे सिंध में, बलूचिस्तान में दाख़िल थी चुको आहे ऐं तमामु तेज़ीअ सां तेज़ हवाउनि सां सिंध तरफ़ अची रहियो आहे। ऐं हीउ सिस्टम असां हिन सिस्टम जे अचण खां काफ़ी ॾींहं अॻु में अव्हांखे मुतला कयो हो त कणकुनि जो कमकार हुजे त उहो लाहे वठो, छाकाणि त हिन सिस्टम में तमामु घणियूं हवाऊं हूंदियूं ऐं ॻड़ो खिवण गोड़ ऐं नुक़सानकार हवाउनि जी जेका आहे सा रफ़्तार थी सघे थी। इन जे करे कणकुनि जो कमकार लाहे वठो। पर हाणे अॼु दोस्त पुछनि था पिया त छा असां थ्रेशर लॻायूं या न लॻायूं, त उन जे लाइ मां इहो ई चई सघां थो त बरसाति जो सिस्टम अॼु राति ताईं हवा सां गॾु पहुची सघे थो 4 बजे ताईं। राति जे पेट में यानी असुर जो 4 बजे धारे मुकमिल आबो ताब सां सिंध में दाख़िल थी वेंदो, ख़ासि करे उत्तर सिंध में। हिन वक़्तु सिस्टम जो जेको पहिरियों हिसो आहे उहो मेड़ ऐं दादू ज़िले में दाख़िल थी चुको आहे। शहदाद कोट, शिकारपुर ऐं सखर वारनि इलाइक़नि में, लाड़काने वारनि इलाइक़नि में, हिंगोरजा जे इलाइक़नि में, बिरिया, नौशहर फिरोज़, दादू ऐं नवाबशाह ताईं हीउ सिस्टम हिन वक़्तु तेज़ी सां अची रहियो आहे ऐं राति ताईं घणी उमेदु आहे त इन जी बरसाति किथे किथे उतरनि इलाइक़नि में ऐं विचोलनि इलाइक़नि में शुरू थी वेंदी। पर हिन सिस्टम जी जेका वधीक बरसाति आहे उहा खीरथर रेंज जेतिरी बि डिघी आहे कराचीअ ताईं, यानी कि जेकाबाद खां वठी इन खीरथर जी पूरे पासे सां जेको इलाइक़ो आहे जंहिंखे काछो चइबो आहे, उन इलाइक़े में बरसाति जो मिक़दारु वधीक रहंदो ऐं घणो इम्कान इन ॻाल्हि जो आहे त सुभाणे जेका बरसाति आहे उहा सिंध जे तक़रीबन अक्सर इलाइक़नि में वसंदी। उन्हनि इलाइक़नि में ओबाड़ो, घोटकी, कंदकोट, जेकाबाद, शिकारपुर, सखर, लाड़कानो, शहदाद कोट, मेहड़, हिंगोरजा ऐं नवाबशाह, दादू, सेवण, खिपरो, सांगड़ ऐं शहदादपुर, मीरपुर ख़ास, हैदराबाद, नूरियाबाद, उमरकोट, मिठी, बदीन, डिगरी, मातली, चूहड़ जमाली, ठट्टो, घोड़ाबारी ऐं इन खां अलावा कराचीअ में बरसाति अची रही आहे ऐं काफ़ी आबोताब सां अची रही आहे, तेज़ीअ सां अची रही आहे। कराचीअ में तमामु काफ़ी बारिश जो मिक़दारु वधीक थी सघे थो त सिस्टम ही कराचीअ जे मथां गुज़रंदो ऐं उन खां पोइ मीरपुर साकरो खां ऐं चूहड़ जमाली खां थींदो डिपलो तरफ़ वेंदो ऐं नंगर पारकर तरफ़, कच्छ भुज तरफ़ वेंदो। उनजा बादल जेके आहिनि से कच्छ भुज ऐं नंगर पारकर ताईं वेंदा ऐं उते बरसाति कंदा, बल्कि इहे इन सिस्टम जा बादल राजस्थान इंडिया वारे इलाइक़े ताईं सुठी बरसाति वसाईंदा। त अव्हांखे असां अॻु में ई इतलाह करे छॾींदा आहियूं। अव्हांखे घुरिजे त असांजे पेज सां, असांजे यूट्यूब चैनल सां कनेक्ट थींदा रहंदा कयो ऐं अपडेट ॾिसंदा कयो त जीअं अव्हांखे अॻुवाट जेका असां आगाही ॾींदा आहियूं उहा ज़राअत जे हिसाब सां अव्हां जे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे ऐं उन ते अव्हां अमल कंदा त अव्हां काफ़ी नुक़सान खां बची सघो था। हिन सिस्टम में काफ़ी खिवण गोड़ हूंदी, इन जे करे ख़ासि करे काछे वारनि इलाइक़नि ऐं थरपारकर, सांगड़ वारनि इलाइक़नि में खिवण गोड़ तमामु तेज़ थी सघे थी, खिवण किरण जा इम्कान आहिनि ऐं इन जे लाइ असां जीअं अॻु में बि ताक़ीद कंदा रहंदा आहियूं त जंहिं वक़्तु बरसाति हुजे ऐं खिवण गोड़ थींदी रहंदी हुजे त अव्हां कंहिं शेल्टर जे हेठि वञो त जीअं खिवण जो चांस हूंदो आहे उन खां बची सघो, उन जो नुक़सान खां बची सघो। छो त हमेशह सिंध में जॾहिं बि बरसाति थींदी आहे त खिवण किरंदी आहे, किथे न किथे को नुक़सानु थी वेंदो आहे। कंहिंजूं बकरियूं, कंहिंजा ढोर ढगा ऐं कुझु इंसाननि जो बि नुक़सानु थींदो आहे।
सो इन जे करे तमामु घणो एहतियात कयो ऐं खिवण थियण वक़्तु सिस्टम जे अचण वक़्तु बरसाति शुरू थियण वक़्तु अव्हां कंहिं शेल्टर में हलिया वञो ऐं ॿाहिरि न निकिरो, छाकाणि त खिवण जी ख़बर न पवंदी आहे त उहा केॾी महिल किथे थी किरे। अव्हां असांजे चैनल खे लाइक कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो ऐं असांजे चैनल जी अपडेट ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे ट्यून करे ॾिसंदा कयो। अव्हां ताईं दुरुस्त तरीन मालूमात पहुचाइण लाइ असां काफ़ी महिनत कयूं था ऐं उन मां फ़ाइदो हासिलु कयो। महिरबानी।